राणी मोर मोर तू अची वा? हाँ राणी मां अची वियमि सिर्फ़ तुंहिंजे लाइ किथे मां ख्वाब त नथी ॾिसां? ऐं मां हमेशह जे लाइ हिते रहंदुसि। मोर तू हाणे त मूंखे हिन बरबड में रुलाए न वेंदे न? जेकॾहिं तू हलियो वए त कसम सां मां मरी वेंदसि। न राणी तू त ज़िंदगी आहे, तोसां रूह आहे, दिल आहे तोसां, ऐं मूंखे तूं वणंदी पाई न। हल कूड़ा, जेकॾहिं वणंदी हुजां त तू मैडम सां शादी करीं। तोखां वधीक भला का हिन बरपट में मंडम आहे? तूं ई ताईं मुंहिंजी मंडम, सिर्फ़ तूं। आई ॾिसंदे ॾिसंदे मोहबतनि जे माग जे विछड़ी वेलनि जो मेलाप थियो। ईअं नाज़ा पंहिंजे माइटनि वटि पहुती ऐं राणी पंहिंजी मोहबत मंज़िल खे आख़िर में माणियो। असां SP साहब जे चवण ते छोकिरीअ खे आज़ादु कराए ऐं मालिकनि वटि पहुचाई आहे ऐं उन ते SP साहब असांखे ढेर सारियूं मुबारकूं ॾिनियूं आहिनि छो त असांजे हिन अमले बहितर कमु कयो आहे। हाँ सर, तव्हां सही था चओ। ऐं हा, हिननि ॾोहारियुनि खे मां सख़्त मां सख़्त सज़ा ॾियारींदुसि जन हुन न्याणीअ खे अगवा कयो। ए मुंहिंजा मालिक, असां ग़रीब मिसकीन मारवड़नि ते पंहिंजे करम जी बाझ कर। को वॾो फुड़ो वसा मुंहिंजा मालिक त असांजो ही बंजर ज़मीनूं आबाद थियनि। मुंहिंजा मालिक हिन ॾुकार में जेके माण्हू हितां पंहिंजा कखड़ा छॾे विया आहिनि वरी जीअं हूअ वापसि अची पंहिंजा माग वसाइनि। रब्बुल आलमीन पंहिंजो रहम कर, को वस कर मही वसा त असांजा सुकल कख सावा थियनि। आमीन सुम आमीन। साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।